नाज़रीन, सखर ज़िले में बल्दियाती इदारनि जी 2 सीटुनि ते ज़िमनी चूंड लाइ वोटिंग जारी आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे इनायत भट्टी। जी इनायत। जी बिल्कुल, सखर ज़िले में 2 बल्दियाती सीटनि ते ज़िमनी चूंड जो अमल जो जारी आहे। सखर में ज़िले काउंसिल यूनियन कमेटी 26 कोटड़ी ते वाइस चेयरमैन जी सीट है। यूनियन कमेटी 8 आदमशाह वार्ड ते 2 ते जनरल काउंसिल जेका सीट लाइ ज़िमनी चूंड जो अमल जारी आहे। मां ॿुधाईंदो हलां त यूसी 26 कोटड़ी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार मोहम्मद सोबल ऐं जमीयत उलमा इस्लाम जो उम्मीदवार मोहम्मद दाऊद विच में मुक़ाबलो थी रहियो आहे, जॾहिं त यूसी 8 वार्ड 2 ते पीपल्स पार्टी जो उम्मीदवार नज़ीर अहमद ऐं पीटीआई जे उम्मीदवार अब्दुल रज़ाक मैदान में लथल आहिनि। वोटिंग जो अमल आहे उहो जारी आहे। ॿिन्ही सीटनि जे अॻूणनि कामयाब पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी वफ़ात सबबि ख़ाली थियल जेके सीटूं आहिनि उन ते इलेक्शन थिए पई। इलेक्शन कमीशन जे अंगनि अखरनि जेके साम्हूं आया आहिनि उहे यूसी 26 कोटड़ीअ ते 4957 मर्द ऐं 4250 जेके औरतूं आहिनि ऐं जेके टोटल जेके वोट आहिनि उहे 9207 आहिनि। ऐं जॾहिं त यूसी 8 वार्ड में जेका 2478 मर्द ऐं 2108 औरतूं सां समेत 4586 वोटर पंहिंजो वोट जो हक़ अदा करे रहिया आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो हलां यूसी 26 ते 1 मर्द 1 औरत 5 गॾियल पोलिंग स्टेशनूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। ऐं जंहिंमें यूसी 8 वार्ड में 2 ऐं मर्दनि जे लाइ 2 औरतुनि जे लाइ अलॻि अलॻि पोलिंग स्टेशनूं जोड़ी वयूं आहिनि। ऐं मां ॿुधाईंदो सखर जे टाउन कमेटी जी शाह यूसी 4 अयूब गेट में जेको वाइस चेयरमैन जी सीट ते पीपी उम्मीदवार सलीम मक्सी अॻुई बिना मुक़ाबले कामयाब थी चुको आहे। जी इनायत, तव्हांजी महिरबानी।